नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त घोटकी वेझो खान ॻोठ में अली बख्श मंगी जे पिण ते हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि साथियुनि समेत करबला जे मैदान में लाज़वाल कुर्बानियुनि ॾींदड़ जी यादि में मजलिस अज़ा मुनक़द कई वई है, जंहिंमें मौलवी सईद मुख्तियार अली शाह रज़वी, सैयद निसार हुसैन शाह रज़वी, सैयद ज़ुबैर अली शाह रज़वी, मौलवी पहलवान अली करबला जे शहीदनि खे भेटा पेश कंदे चयो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजे साथियुनि समेत जाननि जो नज़रानो ॾेई पंहिंजे नाना जो दीन बचाए संदसि लाज़वाल कुर्बानियुनि खे अॼु बि सॼी दुनिया में साराहियो पियो वञे, जेको अमल ता क़यामत ताईं जारी रहंदो। जॾहिं त अर्ज़ मोहम्मद मंगणियार कसीदा पढ़े मजलिस अज़ा में आस पास वारे इलाइक़े जे मोमिननि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते अली बख्श मंगी चयो आहे त 50 सालनि खां असां ही मजलिस मुनक़द कंदा पिया अचूं, आख़िर में अज़ादारी कई वई ऐं लंगर तक़सीम कयो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।